बुकेरा शरीफ भरसा गोठ धगाणो बुज़दार के रहवासियुनि पारां बासर जो ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त असांजी ज़रई ज़मीन ते मुराद अली यासीन मुज़फ़्फ़र बुज़दार कब्ज़ो करे वेठा आहिनि। असां कोर्ट में पंहिंजी दरख़्वास्त ॾिनी आहे ऐं कोर्ट जे हुकुम ते FIR पिणु थी आहे, मगर बी सेक्शन पुलिस बासर ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई करे। असांखे रोज़ मोतमार धमकियूं ॾियनि था ऐं असां पंहिंजो हक़ घुरऊं था त जहिड़ो करे असां खां ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। असां सां को बि इंसाफ़ नथो कयो वञे। असां मस वारनि खां मुतालबो था करियूं त असां सां इंसाफ़ करे असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।